नमस्कार, NCBSL वर्ल्ड रेडियो सिंधी में तव्हांजो स्वागत है। अॼु असांजो एपिसोड समर्पित है मशहूर कवि, लेखक ऐं रेडियो आर्टिस्ट अर्जुन हासिद जे लाइ। अर्जुन हासिद हे सिंधी कलाकार 89 इयर्स जी एज में प्रभुअ खे प्यारा थिया अहमदाबाद, इंडिया में। अचो त अॼु जो एपिसोड हिननि खे समर्पित था कयूं। ॾिसूं था हिन मशहूर कलाकार जी शख्सियत जे बारे में। अर्जुन जेठानंद तनवानी, हिननि जो जन्म 7 जनवरी 1930 में कराची में हिक सिंधी परिवार में थियो। भारत जे क्विट इंडिया मूवमेंट में भी आज़ादीअ जी लड़ाईअ जे लाइ शामिल थिया हुआ अर्जुन जेठानंद तनवानी जी। पंहिंजे स्कूल में अर्जुन सेक्रेटरी भी रही चुका हुआ स्टूडेंट्स यूनियन जा। हिननि जे स्कूल जो नालो हो कंदियारो हाई स्कूल, जेको साहिती परगना में हो। 1947 में हिननि मैट्रिकुलेशन पूरी कयऊं बॉम्बे यूनिवर्सिटी मां ऐं हिननि जी शादी थी परपरीअ सां। भारत पाकिस्तान बंटवारे खां पोइ हिननि जो पूरो परिवार अहमदाबाद लॾे आया हुआ। अहमदाबाद में हिननि पोस्ट ऐं टेलीग्राफ डिपार्टमेंट में नौकरी कयऊं। 1989 में अर्जुन जी रिटायर थिया एज़ पोस्ट मास्टर जनरल गोंदल, इंडिया जा। अर्जुन हासिद जी ऑल इंडिया रेडियो में भी एज एन आर्टिस्ट कम कंदा हुआ। सेंट्रल साहित्य अकेडमी जे सिंधी एडवाइजरी बोर्ड में 10 सालनि ताईं कार्यरत हुआ। अर्जुन हासिद अ स्टडी इहा किताब पब्लिश कई वई हुई 1996 में हिननि जी ज़िंदगीअ जे मथां। 2002 में गुजरात साहित्य अकेडमी जे चेयरमैन जी पोस्ट ते मुक़रर थिया। 2004 में पहिरीं इंडो पाक राइटर्स कॉन्फ्रेंस दिल्ली में भी शामिल थिया ऐं इंडो पाक कॉन्फ्रेंस मेंबर जे तौर ते शाह सचल सामी इंटरनेशनल सेमिनार अटेंड कयऊं कराची, पाकिस्तान में। हिन सेमिनार में हिननि स्कॉलरली पेपर प्रेज़ेंट कयऊं 18वीं सेंचुरी जे मशहूर कवि सामीअ जे मथां। अर्जुन तनवानी जी 1956 में कविताऊं लिखणु शुरू कयऊं ऐं हासिद इहो पेन नेम रखियऊं। सिंधी साहित्य संगत अहमदाबाद जा मेंबर ऐं सेक्रेटरी भी रही चुका हुआ। जल्दी ही इन्हनि जी कविताऊं लीडिंग मैगज़ीन्स में छापण लॻियूं। 1958 में अर्जुन जी अखिल भारत सिंधी साहित्य सम्मेलन मुंबई में ऐं ऑल इंडिया मुशायरा में भी शामिल थिया। इन्हनि जी पहिरीं किताब सुहासन जी सुरहाण 1966 में रिलीज़ थी। हिन किताब में हिननि जे पोयम्स ऐं गज़लुनि जी कलेक्शन आहे। अर्जुन हासिद जी नेक्स्ट पब्लिकेशन पत्थर पत्थर कंढा कंढा 1974 में रिलीज़ थी। हिन किताब में हिननि जी गज़ल्स जी कलेक्शन आहे। हिन खां पोइ 1983 में हिननि म्यूज़िकल ऑपरा उमर मारूई लिखी। उमर मारूई शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी कविताउनि जे मथां लिखी वई आहे। हिन खे कंपोज़ कयो वियो हो चमन तपोदन पारां। हिन खां पोइ 1985 में हिननि जी गज़ल्स जी कलेक्शन मेरो सीजी जे करे हिननि खे साहित्य अकेडमी अवार्ड सां नवाज़ो वियो। अर्जुन हासिद जी पोएट हरी दरियानी जी ज़िंदगीअ जी किताब दिलगिर हुजन होता हयात खे भी एडिट कयो आहे। हिननि जी ॿियूं 2 पब्लिकेशन्स मोगो जेकी रिलीज़ थी 1994 में ऐं उंजा जेकी रिलीज़ थी 1999 में, हे ॿई भी गज़ल कलेक्शन्स हुयूं। हासिद जी हिंदी बुक जयशंकर प्रसाद खे भी ट्रांसलेट कयो हो। हिन बुक जो लेखक हुआ रमेश चंद्र शाह। हासिद जी नेक्स्ट कलेक्शन साह पटजे 2006 में पब्लिश थी। हिन खां पोइ 2008 में आज़ादीअ खां पोइ सिंधी गज़ल इहा एंथोलॉजी हिननि कंपाइल ऐं एडिट कयऊं। हिन खां 1 साल खां पोइ 2009 में हिननि जी कलेक्शन नाले एन ना पब्लिश थी। इहा कलेक्शन पार्टीशन खां पोइ लॾ पलाण जे मथां लिखी वई हुई। 2012 में यानी 3 सालनि खां पोइ सिंधी फिल्म हलियो आ पुट एक्टर थियणु हिन जे लिरिसिस्ट जे तौर ते हिन फिल्म जे लाइ कमु कयो हो अर्जुन हासिद जी। अर्जुन हासिद जी केतिरियूं ई गज़ल्स खे
कई कंपोज़र्स कंपोज़ भी कयो आहे। अर्जुन हसिद खे कई अवॉर्ड्स भी मिलिया हुआ हिननि जी लेखन जे लाइ। साहित्य अकेडमी अवॉर्ड 1985 में इन्हनि खे मिलियो मेरो सीजी जे लाइ। गुजरात सिंधी अकेडमी गौरव पुरस्कार 1998 में। लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज पारां इन्हनि खे मिलियो 2006 में। टैगोर लिटरेचर अवॉर्ड हिननि खे मिलियो 2011 में ना ले एन ना जे लाइ। लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड हिननि खे मिलियो अखिल भारत सिंधी ॿोली सभा पारां 2012 में। ऐं 2013 में साहित्य अकेडमी फेलोशिप हाईएस्ट ऑनर जेको हिननि खे मिलियो साहित्य अकेडमी द्वारा। त अॼु असां ॾिठो मशहूर कलाकार अर्जुन हासिद जी ज़िंदगीअ जे सफ़र जे बारे में। हेड़े महान कलाकार, हेड़े रूहानी कलाकार खे सिंधियत, सिंधी ॿोली, हर हिकु सिंधी व NCPSL जे पारां शत शत नमन ऐं श्रद्धांजलि।